अभी हर भेरे जेको आहे MNA जी सीट खटींदा रहिया आहियो, अवाम खे वोट ॾेई कामयाब कयो आहे, ऐवान ताईं पहुचंदा रहिया आहियो। हिन भेरे जेको आहे बुनियादी सहूलियतनि जी अवामी शिकायतूं साम्हूं आहिनि। छा अॻ जी भेट में हाणे तरक़ियाती कहिड़ा कम थिया आहिनि, फ्यूचर में छा प्लान आहे मां पंहिंजे ॾिसां न अॻ जे लाइ? तव्हांखे सभिनि खां पहिरियों बिस्मिल्लाह रहमान रहीम, मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि क्लियर कंदो वञा कि जॾहिं लाकू मां अगरि MNA थियो आहियां त इहो बि ॾिसो कि असां गवर्नमेंट में न बि रहिया आहियूं न। जॾहिं गवर्नमेंट में नथा रहूं त फंड्स नथा मिलनि MNA खे फेडरल गवर्नमेंट खां। जॾहिं फेडरल गवर्नमेंट खां फंड्स नथा मिलनि त कहिड़ी तरक़ी थींदी, न थी सघंदी फेडरल गवर्नमेंट। बाक़ी प्रोविंशियल गवर्नमेंट त पंहिंजी करे पई जेकी आहे हुनजो एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम। असांखे 2023 खां फंड्स मिलणु शुरू थिया जॾहिं PDM गवर्नमेंट आई। उनखां पहिरियों इमरान खान हुयो, हिकु रुपयो न मिलियो। और उनखां पहिरियों मुस्लिम लीग जी गवर्नमेंट, उन वक़्तु बि न मिलियो। PDM जी गवर्नमेंट में अची असांखे 25 करोड़ मिलिया। उहो सभु वाज़े आहिनि असांजा कम जेका रूरल डेवलपमेंट जे तरफ़ों थिया, RDD जे तरफ़ों। उन खां पोइ पब्लिक हेल्थ में हाणे 50 करोड़ जा कम शुरू थी चुका आहिनि। RDD में जेका हे 2025 जा उहो बि कम ऑलमोस्ट मुकमल थिया आहिनि। रोड्स में असां सेक्टर ॾिना, इन में 1.25 अरब रुपए जो कमु हले थो मुंहिंजे हल्के में। उन जी सभु लिस्टूं विस्टूं तव्हांखे चओ त तव्हांखे पोस्ट में हलनि थियूं, तव्हां चेक कयो। उन में जेकी पब्लिक अची असांखे पेवर्स जे मुताबिक़ पब्लिक हेल्थ वाटर सप्लाई आहे, रोड्स आहिनि, ठीकु आहे। इन में ॾिना 5 करोड़। इन घुमरे पहिरियों घुमरे मां सेप्को खे ॾिना आहिनि बिजली जे मद में कि असांखे ट्रांसफॉर्मर्स हणाए ॾियो माण्हुनि में जिते जिते बिजली आहे। जिते बिजली आहे कोन, लाइना ई कटिजियूं आहिनि, फ्लड्स में ख़तमु थी चुकियूं आहिनि, उहो अञा ताईं गवर्नमेंट असांखे SAP प्रोग्राम जे तरफ़ों न ॾिनो आहिनि। सो अलहमदिल्ला कम असांजा काफ़ी शुरू थी चुका आहिनि। असां तव्हांखे थोरो हल्के में वञी रिपोर्ट वठो त तव्हांखे साम्हूं अची वेंदी ॻाल्हि। हल्के जा माण्हू अवाम मुतमिन आहिनि? अञा ताणी त नज़र ईअं ई अचे थो। चोथों घुमरे मूंखे अगरि हमेशह वोट वधंदा वञनि था त ज़रूरु मुतमइन हूंदा।